कहिड़ो कमु करे थो? अदा मां साहफ़ी आहियां। हक़ सच साहफ़ीअ जा वॾेरनि जो चमचो आहियां। अदा मां हक़ सच आवाज़ उथारियो आहियां। कुझु ॾींहं पहिरियों वॾेरनि खून कयो तूं आवाज़ न उथारियो। असांजो छा वॾेरनि सां पिटाईंदा तूं। अताई डेट करनि था पड़वा त छो थो करी? उहे अताई डेट करे आहिनि की खून करे जिन पोइ वरी रात सरियाम खून कराईंदा उते ख़ामोश आहियो। बाक़ी जेको रोज़ी कनि था उन्हनि खां रिश्वत घुरो था। छा तव्हां इहो हक़ सच उथारियो था? तूं छा साहफ़ी आहीं जा वॾेरनि जो चमचो आहीं? सोचे सम्झी ॻाल्हाए न त तुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ियो बयान ॾींदो। तव्हां खां त इहो ई कमु थींदो न। पुलिस खां पैसा वठो था, ठेकेदारनि खां पैसा वठो था, जुआई ऐं शराबियुनि खां पैसा वठो था। जिते पैसा नथा मिलनि उते आवाज़ उथारियो था। सुधरी वञो त भलो अथव। अलाह जो ख़ौफ़ रखो ऐं अलाह भुलिजो। जेकॾहिं तुंहिंजी या वॾेरनि ॾोही जे तूं टीवी ते बयान ॾींदे कि ग़रीबनि जा ऐब जल्दी ज़ाहिर कयो था। अलाह जो ख़ौफ़ रखो ऐं अलाह भुलिजो।